है मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। सुल्तानपुर वेझो उठवाहर बुल्लो जो रहवासी फौजी जवान मीर बुल्लो डेरा इस्माइल खान टांग में दहशतगर्दन सां मुहाड़ो अटकाईंदे शहीद थी वियो। फौजी जवान जो लाश एम्बुलेंस ज़रिए ॻोठ वाहर बुल्लो आंदो वियो, जिते वारिस संदसि लाश सां चुंबड़ी उछिंगारूं ॾेई रोईंदा रहिया। नौजवान फौजी मीर बुल्लो डेरा इस्माइल खान टांग में सिपाही तौरु पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहियो हो त जिते हू शहीद थी वियो। है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावां, तेरे खेतों में लहरा। नौजवान फौजी जे पीउ जो चवणु हो त मूंखे पंहिंजे पुटनि ते फ़ख़्रु आहे, ॿियो पुटु बि मुल्क जी बका ख़ातिर दुश्मननि सां मुहाड़ो अटकाए जाम शहादत माणी आहे। मूंखे बाक़ी 3 पुटनि जी औलाद आहे जेकी पिणु धरती जी हिफ़ाज़त लाइ क़ुर्बान करण लाइ तयारु आहियां। ॿिए पासे फौजी जवान जी जनाज़े निमाज़ दरगाह पीर बगोशेर बादशाह जे अंगण ते पिणु अदा कई वई, जंहिंमें पनवाकिल छावनी जे आला ऑफिसरनि समेत वॾे अंग में फौजी अहलकारनि, इलाइक़े वासनि, मिटनि माइटनि ऐं ॿिनि पिणु शिरकत कई। जंहिं बाद संदसि मड़ खे फौजी एज़ाज़ सां अबाणे क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो।